क्लब पे, जहाँ पे मकामी लोगों ने एहतजाज किया है और जहाँ पे डकैतियाँ सरेआम हो गई हैं मेवाड़ थाने की हदूद में। कोर्ट वालों का कहना है कि जी नाज़रीन, असां हिन वक़्त पंहिंजो बीठा आहियूं वेस्ट प्रेस क्लब जे साम्हूं रोड जे मथां हिते एहतजाज थी रहियो आहे। वेस्ट प्रेस क्लब जे साम्हूं ॻोठाणनि सिविल सोसाइटी इलाइक़े वासियुनि एहतजाज कयो। हिननि जो इहो ई चवणु हो त हिते बदअमनी ॾाढी थी वई आहे। ॾींहुं ॾिठे जो अफ़गानी पठाण पंहिंजे घरनि खां निकिरी हथियारनि जे ज़ोर ते ईदड़ वीदड़ माण्हुनि खे घुरे गोलियूं था हणनि ऐं एतिरे क़दुरु जो हू घरनि में घिरी कुझु ॾींहं पहिरियों पंहिंजो सुखिया माताणी खे गोलियूं हणी ज़ख़्मी कयो वियो आहे, जेको उहो मजबूर बेबस लाचारी जी हालत में हींअर बि पंहिंजे ज़िंदगी जे कशमकश में पंहिंजो आबासी अस्पताल दाख़िल पियो आहे। सो उन जा बि अञा ताईं पंहिंजो मुलज़िम गिरफ़्तार थी न सघिया आहिनि। सो हिन जो इहो चवणु हो त पंहिंजो अफ़गान बस्ती में जेको आहे वरी ॿीहर पंहिंजो पुलिस चौकी क़ाइमु कयो जीअं हिते अमन अमान बहाल थिए। फारूक अख़बार, सोच टीवी, कराची। तो 2-3 दिन पहले भी हमारे वार्ड में अफगान कैंप के लड़के जो है ना वो असला लेकर घरों में घुस गए थे और एक बंदी को ये चीज़ नहीं है बाकी हथियार खणी घुमता उन्हनि जे लाइ लोगों लॉकडाउन मुतालबो से ये जेके असरा हिते रखियल आहिनि, जेके बि आबाद छोकिरा उन्हनि खे बिल्कुलु हितां कढियो वञे ऐं हथियारनि खे ज़ब्त कयो वञे, तॾहिं इलाइक़े में अमल थिए। जॾहिं खां अफ़गान खे ख़त्म थी आहे त हिते पठाणनि जी बदमाशियूं वधी वई। अच्छा, आप क्या कहेंगे ये जो आप जी आज हमने ये धरना इसलिए लगाया, यहाँ पर अमन अमान का बहुत मसला है और पुलिस कुछ भी नहीं कर रही है। सबसे पहले गुलशन मेवाड़ पुलिस के खिलाफ हम सब सारा पैद करें गुलशन मेवाड़ पुलिस के खिलाफ, क्योंकि पुलिस यहाँ पर कुछ भी नहीं कर रही है। ये आज एक फोरम एहतजाज किया है अमन अमान के खिलाफ। यहाँ पर अफगानी पठान हमारे घरों में घुस के हमें मारते हैं। 2 दिन पहले भी एक वाक़या हमारे अपने कोर्ट हमारे अपने इलाके में हुई थी, जिसमें एक बंदे के घर में करण जो मक़सद इहो आहे। असां सां हिते जाती थियनि था, पुलिस असां सां बिल्कुलु ताउन नथो करे। इलाइक़े वारे मौज़ूद माण्हुनि सां हिते असां खणी वञूं था, कयूं था, दरख़्वास्तूं खणी वञूं था, असां सां बिल्कुलु ताउन नथो करे। हिते अॻवानी ॿिया माण्हू धारिया असांजे ॻोठनि में अची बदमाशी करे असांजे माण्हुनि खे गोली हणनि था। असां एसएचओ खे चऊं था, अॻे जो एसएचओ हो थोरो घणो असां सां ताउन कंदो, हाणे जॾहिं खां नओं एसएचओ आयो आहे दहशतगर्दी वधी वियो आहे। असां इहे चऊं था त हिन में पुलिस मुलज़िम आहे न, छाजे लाइ असांखे इलाइक़े जा ग़रीब माण्हू हिते असां इहे तड़पूं था। इन दौरान त असां रोड ते निकिरण लाइ परेशान, असां पाण इलाइक़े जा माण्हुनि खे घर में अची गोली हणनि था। असां सां एतिरो ज्यादती आहे। असां मुराद अली शाह खे पुलिस जे अफ़सरनि खे असां इहा अपील कयूं था, असां इहो गुंडागर्दी हिते बंदि कयो। हिन मोखी में कब्ज़ा थियनि था, हिते नाजाइज़ हिते असांजे ख़िलाफ़ के दरख़्वास्त वञी ॾिए थो, मौज़िन जे ख़िलाफ़ पुलिस फौरी तौर एफ आई आर कटण लाइ तयारु आहे। MD असांजे लाइ MD नाजाइज़ एफ आई आर असांजे मथां कटिया, असां अञा भुगतूं था कोर्टनि ते। इहा पुलिस MD जी ॻाल्हि ॿुधी जल्दी अची असांखे ॿधे थो। हिते माण्हू चोर घुमनि था, सॼो ॾींहुं मोटरसाइकिल फुलनि था, तेसर त हुन मौक़े ते बदमाशी थिए त अफ़गानीअ जो उनखे पुलिस खे ख़बर न आहे। पुलिस इहे ॻाल्हि जो ख़बर आहे त इहो असांखे असांजो मुतालबो इहो आहे, असांखे पुलिस जे तरफ़ां हिते मिले, असांखे चौकी हिते बहाल हुजे, अफ़गानी कैंप जी चौकी बहाल हुजे, हिते पुलिस जो गश्त हुजे। असांजे मकानी माण्हुनि खे तहफ़ुज़ खपे। असां मकानी माण्हू अंग्रेज़ दौर खां असां हिते वेठा आहियूं। असांजा ॻोठ पुराणा ॻोठनि, असांखे को सहूलियत न आहे, न की बिजली जे हवाले सां, न की कंहिं गवर्नमेंट जे हवाले सां। असां ज़्यादती असां हाँ बिल्कुलु हिन जे में बिल्कुलु ऑपरेशन थियणु खपे। छाजे लाइ असांखे हीअ तंग करनि था, हिननि जा नंढा नंढा छोकिरनि सां पिस्टल घुमनि था, असां को हथियार खणी घुमनि था, असांखे पुलिस झले थो। बाबा तव्हां छाजे लाइ असला कराए? बाबा असांखे त पंहिंजी सेफ्टी लाइ खयो आहे न।
असां तो को मकानी माण्हू असां हिते जा रिहायशी असां सिंध धरती जा मालिक आहियूं। हे ॿाहिरि जा माण्हुनि खे एतिरो सहूलियतूं मिलनि था, बिजली हिननि खे मिले थो, पाणी हिननि खे मिले थो, गैस हिननि खे मिले थो, हर चीज़ जी सहूलियत मिले थो। असां मकानी माण्हुनि खे छाजे लाइ नथो मिले? असां हिते पंहिंजे जीअण लाइ मुश्किल थिया आहियूं, असांखे गोली हणी वञनि था घरनि में। एतिरा ई असां गवर्नमेंट खे, मुराद अली शाह खे, पुलिस खे अपील कयूं था असांजे लाइ इहो सोचियो इहो ॻाल्हि खे। असां मकानी माण्हू असां सां ज़्यादती थियनि था, महिरबानी करे असां हथ ॿधी वधूं था। असांजे लाइ पुलिस खे चयो, SHO खे पाबंद कयो, SP खे पाबंद कयो, असांजे इलाइक़े में गश्त पुलिस करे और गैर माण्हू अहिड़ा चोर माण्हुनि खे झले सज़ा ॾियनि। छाजे लाइ सज़ा नथा ॾियनि? असांजे ख़िलाफ़ MD FIR कटण लाइ तयारु आहे। पुलिस MMR जो अचे असांजे मथां MD जो FIR कटनि था। बेगुनाह असां मकानी माण्हू पुराणा आहिनि, अंग्रेज़ दौर खां रहूं था। महिरबानी सर। वेस्ट प्रेस क्लब के साम्हूं बीठा आहियूं। वेस्ट प्रेस क्लब के साम्हूं माण्हुनि जेको आहे लॉकडाउन जे बावजूद बि अची मजबूरन एहतिजाज कयो आहे। ऐं हिननि जो इहो चवणु आहे त हिते बदअमनी ॾाढी थी वई आहे। बदअमनी करण वारा धारिया अफ़गानी पठान आहिनि जेके साम्हूं अफ़गान बस्ती आहे, उन अफ़गान बस्ती में रहनि पिया। ऐं जीअं माना ॾींहुं ॾिठे जो हथियार खणी, लॉकडाउन जे बावजूद बि हथियार खणी रोडनि ते निकिरी माण्हुनि खे गोलियूं हणी ज़ख़्मी करे, फुरू करे, मोबाइल ऐं नगदी वग़ैरह खां महरूम कयो वञे थो। सो इन ॻोठण जो इहो मुतालबो हो त असांखे जेको आहे त पंहिंजो चौकी बहाल करे। अफ़गान बस्ती में जेको अॻु में चौकी हो त एॾियूं फुरू ऐं धाड़ा कोन हुया। हींअर उहो चौकी जीअं माना गवर्नमेंट सिंध ऐं पंहिंजो IG सिंध चौकियूं ख़तमु कयूं आहिनि, त उनजे करे ही बदअमनी ॾाढी वधी वई आहे। हिननि जो इहो ई मुतालबो हो त चौकी वरी बहाल कयो वञे। जी सब्सक्राइब कयो हमारे पंहिंजो चैनल सोच TV के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.